अंजीर हिकु अहिड़ो मेवो आहे जेको न रुगो ज़ाइके में सुठो आहे पर हिन खे क़दीम ज़माने खां दवा जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। तिबी माहिरनि मूजिबि हिन में एंटी कार्सिनोजेनिक, एंटी ऑक्सीडेंट, एंटी सोज, सणभ घटि करणु ऐं सेल्स जी हिफ़ाज़त करण वारियूं ख़ासियतूं बि आहिनि जेके हिन खे सेहतमंद जिस्म लाइ अहम बणाइनि थियूं। ख़ुश्क अंजीर हिकु सिहत ॾींदड़ मेवो आहे। अंजीर एंडोक्राइन, साह, हाज़मे, मर्दानी सलाहियत ऐं क़ुवत वधाइण जे अमल खे मज़बूत बणाइण में फ़ाइदेमंद आहे। सिहत जे आलमी इदारे हिकु तहक़ीक़ जो हवालो ॾींदे ॿुधायो त अंजीर जिगर जी हिफ़ाज़त ऐं ग्लूकोज़ जी सतह खे घटि करण में मददगार आहे। अहिड़ी रीति ई शुगर खे कंट्रोल करण में बि फ़ाइदेमंद साबित थिए थो। अंजीर में फाइबर ऐं प्रीबायोटिक उनसर हूंदा आहिनि जेके आंडनि खे सेहतमंद रखण जो कमु कंदा आहिनि, जंहिंजे करे हाज़मे वारो निज़ाम बहितर नमूने कमु करे सघंदो आहे। ही नब्ज़ जे मसइले खे ख़तमु करण जी बि सलाहियत रखनि था ऐं अल्सर जहिड़नि मसइलनि खां बचाइनि था। अंजीर खाइण सां दिलि जी सिहत बि बहितर रहंदी आहे। असुल में हिन जे इस्तेमाल सां ब्लड प्रेशर या हाई ब्लड प्रेशर जो मसइलो कंट्रोल में रहंदो आहे ऐं ही सुठे कोलेस्ट्रोल खे वधाए ख़राब कोलेस्ट्रोल खे घटि करण में मदद करे थो, जंहिंसां हार्ट अटैक ऐं हार्ट फालिज जो ख़तरो घटिजी वेंदो आहे। ही पोटेशियम सां भरपूर मेवो आहे जेको सोडियम जो तवाज़ुन दुरुस्त रखे थो। इन सां दिलि जी बीमारी जे ख़तरे खां बची सघिजे थो। इन खां सवाइ अंजीर मर्दनि खे सेहतमंद रखण में मददगार साबित थींदो आहे। अंजीर औरतुनि जी माहवारी जी तकलीफ़ जहिड़नि मसइलनि जो बि इलाज करे थो। इन खां सवाइ ही हॾियुनि खे मज़बूत करण, खल जी एलर्जी, खुश्की खे ख़तमु करे थो, जॾहिं त ही वारनि खे सेहतमंद रखण जो बि कमु करे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk